जंहिं माग जे तरफ़ असीं वञी रहिया हुआसीं उहो कॾहिं समाजी अदबी ऐं सियासी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो हो, पर मौजूदा वक़्त में इंतिहाई रहम जोगी हालत में मौजूद आहे। हिन माग खे रईस ग़ुलाम मोहम्मद खान भुरगड़ी जे बंगले जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही बंगलो कोट ग़ुलाम मोहम्मद खां कुछ किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॻोठ धींगाण भुरगड़ी में मौजूद आहे। रईस ग़ुलाम मोहम्मद खान भुरगड़ी जो जन्म 1878 ईस्वी ते ॻोठ धींगाण भुरगड़ी में थियो। संदुस वालिद जो नालो मियाँ वली मोहम्मद खान भुरगड़ी हो। रईस ग़ुलाम मोहम्मद खान जी इब्तिदाई तालीम सिंध जे क़दीम ख़ानदाननि जे दस्तूर मुताबिक़ क़ुरान शरीफ़ ऐं फ़ारसी तालीम हासिल करण सां शुरू थी, जंहिं खां पोइ कराची जे सिंध मदरसे में पढ़ण लाइ मोकिलियो वियो, जितां खां अलीगढ़ विया, जितां मैट्रिक जो इम्तिहान पास कयाऊं। साल 1905 में इंग्लैंड विया, जितां बैरिस्ट्री जो इम्तिहान पास करे वतन वापसि आया ऐं हैदराबाद में अची रहिया, जिते संदुन आफिस सियासी समाजी सरगर्मियुनि जो मर्कज़ हुई। जल्द ई पाण कांग्रेस जा मेंबर बणिया ऐं बैद में मुस्लिम लीग में शमूलत इख्तियार कयाऊं। हैदराबाद खां अलावा पंहिंजे आबाई ॻोठ धींगाण भुरगड़ी में बि सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि लाइ ही बंगलो तैमीर करायाऊं, जेको संदुन रिहाइशगाह ऐं ओताक़ सां गॾोगॾु आज़ादी जे तहरीकी सरगर्मियुनि तौरु इस्तेमाल थींदो हो। पाण हमेशा हिंदू मुस्लिम इत्तिहाद जा हामी रहिया। चवनि था त रईस ग़ुलाम मोहम्मद खान भुरगड़ी अमीराणे ठठ सां रहंदो हो, पर दिल फ़क़ीराणी हूंदी हुयसि। अक्सर ग़रीब मिस्कीन माण्हुनि सां गॾु पट ते वेही रिहाणियूं कंदो हो। संदुस वफ़ात 9 मार्च 1924 ईस्वी ते थी। बहरहाल ॻाल्हि रईस ग़ुलाम मोहम्मद खान भुरगड़ी जे हिन तारीख़ी बंगले जी कजे त ही बंगलो घणी संभाल न हुजण करे हाणे ज़बून थी चुको आहे। ही बंगलो बरतानवी तर्ज़ ते ठहियल आहे। हिन बंगले जी तैमीर जे लाइ दहली खां कारीगर घुराया विया हुआ। हिन बंगले जी छत लाइ गार्डर ऐं टियर जर्मनी ऐं बरतानिया मां घुराया विया, जॾहिं त हिन में इस्तेमाल थियल टाइल नसरपुर जो मालूम थिए थो। हिन बंगले अंदर कमरनि में खूबसूरत नक्काशी थियल आहे।
कमरनि जे अंदरि भितियुनि ते ख़ूबसूरत तस्वीरूं पिणु ठहियल आहिनि, पर सफ़ाई न हुजण करे हाणे धुंधलियूं थी चुकियूं आहिनि। हिन बंगले खे घणे अरसे खां ईअं ई छॾे ॾिनो वियो आहे, जंहिं करे अंदरि घणो गंद किचिरो जमा थियल आहे। ही बंगलो पुराणे बरतानवी तर्ज़ जो हिकु शाहकार हो, जो हिते कायदे आज़म मोहम्मद अली जना समेत कई सियासी समाजी अॻवान हिते अची रहिया। पर हाणे ही बंगलो तबाह थी रहियो आहे। हिन ॻाल्हि जी घणी ज़रूरत आहे त तुर्त कोशिशूं करे हिन बंगले खे बचायो वञे, न त ईंदड़ कुझु सालनि में ही मुकम्मल तौर तबाह थी वेंदो।